वगण में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में सीपको वारा जे अमलदारनि जूं कार्रवाइयूं। शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि मां गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन काटिया विया आहिनि। सीपको वारा जे अमलदारनि SDO मंजूर अहमद जी अॻुवाणी में नेक मोहम्मद खोसो ऐं ॿिनि ऑपरेशन कंदे 100 गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन कटिया विया आहिनि ऐं तारूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। इन मौक़े ते SDO वारा मंजूर अहमद भुट्टो चयो आहे त बिजली जी चोरी जुर्म आहे, कंहिंखे बि गैर क़ानूनी कमु करणु न ॾिनो वेंदो। बिजली चोरी हर हाल में रोकींदासीं, अहिड़ा हुकुम मथां खां पिण मिलियल आहिनि। हिननि वधीक चयो त वारा फीडर ते शहरी मीटर लॻाराईंदासीं, असीं ताउन कंदासीं, बिजली सार्फिन जा मसला हल कया वेंदा, जेको अवलीन फर्ज़ आहे। बिजली जे थींदड़ चोरी सबबि मुल्क ऐं इदारे जो नुक़सान आहे, जेको हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।